सिजावल ज़िले जी 8 लख इंसानी आबादी सेहत लाइ हानिकार गंदो पानी पीअण ते मजबूर। 5 तालुकनि में हिकु बि फिल्टर प्लांट मौजूदु नाहे, जड़ जो 90% पानी खारो थी वियो। सिंध सरकार तरफ़ां हिकु बि फिल्टर प्लांट नाहे लॻायो वियो। पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां करोड़ रुपयनि जी लाॻत सां शुरू कयल फिल्टर प्लांट मंसूबा रोलड़े जो शिकार। करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन जो इंकिशाफ, हज़ारे माण्हू सेहत लाइ हानिकार गंदो, आलूदा ऐं ॿाड़ो पाणी पीअण ते मजबूर। बन्नू, लायकपुर, बेलो समेत ॿियनि केतिरनि ई वॾनि ऐं नंढनि शहरनि जी आवाम लाइ अञा ताईं वाटर सप्लाई जो पाणी मिलणु ख़्वाब बणियल सिजावल ज़िले जो आवाम अञा ताईं सूरनि में वरतल। हिकु गैर सरकारी तंज़ीम जी सर्वे मूजिबि सिजावल ज़िले जो हर टियों माण्हू हेपाटाइटिस जो मरीज़ आहे, जंहिंजो सबबु गंदो पाणी वापराइण आहे, जॾहिं त जड़ जो 90% पाणी ज़हरीलो बणिजी चुको आहे। सिजावल ज़िले जे 5 तालुकनि सिजावल, शाहबंदर, खारोछाण, जाती ऐं मीरपुर बठोरो में बि हिकु फिल्टर प्लांट मौजूदु नाहे। शहरी हैंड पंपिंग जो ज़हरीलो गंदो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। हितां जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त सिजावल ज़िले जे हर शहर में फिल्टर प्लांट लॻाए अवाम खे पाणी जूं बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची